थर पार्क में सावणी बरसात वसण खां पोइ थर में कुदरती फुटी निकिरंदड़ थर जे लज़ीज़ भाॼी ठहंदड़ खुंबियूं अक्सर करे रोडनि ऐं रस्तनि ते थरी माण्हू विकिरो करण लॻा। उहा भाॼी थर तोड़े सिंध जे कुंड कच्छ मां ईंदड़ माण्हू वॾे चाह सां ख़रीद कंदा आहिनि ऐं थर जा माण्हू मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ रिश्तेदारनि तोड़े दोस्तनि खे सूखड़ी तौरु मोकिलींदा आहिनि। थर जे मुख़्तलिफ़ शहरनि खां रोज़ाना हज़ारे मण खुंबियूं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं विकिरो थींदियूं आहिनि। थर जूं भाॼियूं खुंबियूं पबियूं छानिया छपड़ ऐं ॿियूं भाॼियूं निकिरण खां पोइ सिंध जे भाॼियुनि जे विकिरे में घटिताई अची वई आहे। ॿिए पासे थर जे बेरोज़गार माण्हुनि जो सुठो रोज़गार खुली वियो आहे, जेको रोज़ानो 1000 खां 1500 तारीख़ कमाइण लॻा, जंहिं करे खुंबियुनि जो विकिरो हिन वक़्तु थर में उरूज ते पहुतल आहे। बरसाति खां पोइ रोज़ाना मिठीअ में खुंबियुनि जी मंडी लॻंदी आहे, जितां वापारी ख़रीद करे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं विकिरो करे मोकिलींदा आहिनि। ॿिए पासे वापारियुनि खुंबियूं घणियूं मार्केट में अचण करे रेट किराए छॾिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।